खबर शामिल कयूं पिया सोबोदेरो खां। सोबोदेरो लॻ ॻोठ दुर मोहम्मद मेमूण जे रवायसी भाइरनि ज़ख़्मी मुहर्रम अली मेमूण ऐं महबूब अली मेमूण मीडिया आॾो एहतजाज कंदे ॿुधाईंदे चयो त असांजी अमड़ खे असांजो नानो जेको काफ़ी साल अॻु फोत थी वियो आहे उन ज़मीन मां 17 वेसा खन ॾिना हुआ जेका असां काईंदा अचूं पिया। अमड़ पंहिंजो हिसो कची ज़मीन मां पंहिंजे भाइरनि खां घुरंदी रही जेके रुगो ॾटा ऐं दिलासा ॾियनि था। असांजे मामे मुमताज़ अली मेमूण जे चुरचुते दुर मोहम्मद मेमूण जावेद इरफान गुलाम मुस्तफ़ा शाहिद मेमूण ऐं ॿियनि असां पंहिंजी ज़मीन मां गाह करे रहिया हुआसीं त लठियूं कुआड़ी हथियारबंद साण करे असां मथां हवाई फायरिंग कई ऐं लठियुनि जा धक हणी ज़ख़्मी कयो आहे ऐं फायरिंग करण सबबि कारतूस जा कुझु छुरा पिणु लॻा आहिनि। सोबोदेरो पुलिस जवाबदार ख़िलाफ़ केस दाख़िल नथी करे केस दाख़िल करण लाइ रिश्वत घुरे पई। मुतासिरीन चयो त असां मिसकिन आहियूं, जवाबदार बासर ऐं पैसे वारा आहिनि जेकी असां ग़रीबनि सां ज़ुल्म ऐं ॾाढ पिया कनि। मुतासिरनि IG सिंध DIG सखर SSP खैरपुर खां मुतालबो कयो त केस दाख़िल करे हमलेवर गिरफ़्तार करे इंसाफ़ कयो वञे। मुस्तफ़ा मुजाहिद शाहिद दुर मोहम्मद जावेद